जो दरिया बानू तुझे कुर्ब ऐं मोहब्बत ॾिसी मां अक्सर इहो सोचींदो आहियां त जेकॾहिं मूंखे न कुझु थी वियो त तूं ज़िंदा न रही सघंदी। अल्लाह ही न करे साईं तव्हांखे कुझु थिए, बस मूंसां अहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदा कयो। तव्हां जॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहियो न त मुंहिंजो हियां ई ॾकी वेंदो आहे। बानू मौत त बरहक आहे, बानू त हर हिकु माण्हू खे। हा साईं, मौत त बरहक आहे, पर मुंहिंजी हयाती बि अल्लाह साईं तोखे ॾे। मां अभागण न आहियां जो बेवा थी मरां। बानू जेकॾहिं तोखे कुझु थी वियो न त पोइ मां पंहिंजो पाण खे मारे छॾींदुसि, ख़तम करे छॾींदुसि पंहिंजो पाण खे। साईं तव्हांखे त ज़िंदगी गुज़ारण लाइ ॿियो सहारो मिली वेंदो। साईं कहिड़े सोचनि में गुम आहियो? बानू जे बारे में पियो सोचां ज़ुलेखा। हाँ साईं, हा त मूंखे बि ख़बर आहे। तव्हां बानू बेगम खे चाहींदा आहियो ऐं हर वक़्तु उन जे बारे में सोचींदा आहियो, पर साईं बानू बेगम भी तव्हांजे बारे में सोचे न। ज़ुलेखा, बानू सां तो ई मां वॾी नाइंसाफ़ी कई आहे। साईं मूं मथां को बि इल्ज़ाम न ॾियो, मूं बानू बेगम सां का बि नाइंसाफ़ी नाहे कई। साईं बानू बेगम हिते हूंदी हुई, उहा बि त मूंसां जुठियूं कंदी हुई न। मां बानू खे बहितर थो ॼाणा। बानू खे हुन जी अहिड़ी तबियत ई कान हुई जो के लुड़ाए। इन जो मक़सद त मुंहिंजी तबियत जड़ेकार आहे। हिन जेको तुंहिंजो ई मुंहिंजो ज़िद पियो हले, यकीन कंदी बानू कॾहिं बि मूंसां ज़िद नाहे कयो। साईं ॻाल्हि खे बि त तव्हां छेड़ियो आहे, मूं त नाहे छेड़ियो। हा साईं, मूं ग़लती कई आहे, ॻाल्हि चोरे। हिन में मुंहिंजो ई ॾोह आहे, तुंहिंजो त को ॾोह ई कोन्हे। ठीकु आहे साईं, तव्हां पंहिंजी ग़लती मञी आहे त मूं बि माफ़ कई। साईं छा था ॾिसो? अलाए केतिरो चक्कर मूं बानू खे चयो आहे त मुंहिंजी ग़लती आहे, मूंखे माफ़ कर, पर ख़बर थी बानू छा चयो आहे? कहिड़ो जवाब ॾींदी हुई? ख़बर थी त हू छा चवंदी? हू चवंदी त साईं भला तव्हां में मूं को फ़र्क़ु आहे छा? ये चई मूंखे गुनाहगार न कयो। वो ये चवंदी हुई। बानू 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 मूं साईं तौबा कई, भले वञी वठी अचोसि। अरे तुम वरी हिते वेठे कहिड़े सोचनि में गुम लॻी पई आहीं? थी सके घर जो कमकार पियो आहे, पाड़े वारियूं बि इजो आयूं मेहंदी खणण लाइ। मथे में सूर आहे, बुखार थी पियो आहे, त चुरण जड़ी बि न आहियां। ऐं तूं चई थी त घर जो कमकार कर। मथे में सूर अथस, ॿियूं नौकरियाणियूं वेठियूं आहिनि जेके तुंहिंजो कमु कंदियूं। उथी कमु कर, उन खां पोइ मेहंदी खणी हलूं। चयमि न तोखे त मुंहिंजी तबियत सही कोन्हे, घर जो कमु खां कोन थींदो। हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे, तूं घर जो कमु करी या मेहंदी खणी वञी। हाणे उथी जल्दी कमकार करे वठ त तयार थियूं, मूंखे होश में न कढ। माई हिते मां नौकरियाणी बणिजी न आई आहियां जो तूं मूं ते हुकूमत थी हलाई। बाक़ी छा तूं मुंहिंजे मथां हुकुम हलाईंदी आहे छा? आई ख़्वाब छॾे ॾिसण, उहे वक़्त ई वेही हलिया जॾहिं तूं असां ते हुकुम हलाईंदी हुईं। जेकॾहिं हिते रहणो अथई त बसि माई तोखे मुंहिंजे हुकुम ते अमल करणो पवंदो, न त पोइ महिरबानी करे हिते रहणो न अथई त पंहिंजो हंधु बिस्तरो खण ऐं हल हल चल हितां। मां तुंहिंजी शिकिल ॾिसण नथी चाहियां। माई जादू होश न विञाए, पंहिंजा होश न विञाए। मूं गोरी खाधी आहे, थोरी तबियत सही थिए त मां घर जी सफ़ाई कयां थी। मां वञा थी माई सियाणी वटि ऐं ॿ टे मायूं पाड़े जूं गॾु कयां त मेहंदी खणी वञो हितां ऐं आऊं अचां त घर जी सफ़ाई थियल हुजे, पोइ मूंखे बि तयार थियणो आहे। अदा मलार ऐं गुलू आया चवनि राणीअ जो ॾस जो। तूं छा सोचियो आहे?
उन्हनि खे ॾसो ॾींदे या न? दादा न मां सुल्तान वारनि खे राणी जो ॾस ॾींदुसि, पर राणी अहिड़े माण्हू वटि रहियल आहे जो सुल्तान वारनि में एतिरी धूम ई न आहे जो राणीअ खे वापसि करे सघनि। पुत्र तूं ॾस ॾेन, पाण तां बार लाहे छॾ, पोइ सुल्तान वारा ॼाणनि पाण ॼाणनि। घटि में घटि तूं त आजो थी वेंदे न। बाबा हाणे जॾहिं बि आया न त उन्हनि खे वठी वञी उन दर ते बीहारींदुसि जिथे राणी रहियल आहे। पोइ हाणे राणी खे वापसि कंदा या न, इहो उन्हनि जो कमु। अदा भले साईं ते फ़ैसिलो थियल आहे, असांखे पंहिंजा हथ आज़ाद करणा आहिनि न। ॻाल्हि ॿुधो, इहे ॿई टरड़ा वधीक गंद कोन पिया कनि न। घणो गंद त कोन कयूं, बाक़ी मयारूं ॾियनि पिया त तव्हां फ़ैसिले जी भंज कड़ी कई आहे। भंज कड़ी न कई आहे न कंदासीं। भला गुलूअ जी शादीअ जो छा थियो, थी वई? का बि ख़बर न आहे बाबा। तव्हां ॾिसिजो, 1 साल जे अंदर ई गुलू ऐं दादरीअ जे विच में तलाक थी वेंदी। इहो पोलो निज़ाम घणो टाइम पंहिंजी धीउ जो घर आबाद थियण कोन ॾींदो। असांखे फुरियो आहे, ओॾे सुल्तान वारनि खे फुरियो अथई। हाणे वरी ॾिसजांइ टी वञी थोरे हथ कंदो। अदा जे चई त मिल्कियत जा कागज़ दुआ खां वठी अचां, जेका हुनजे बाबा साईं हुनखे लिखी ॾिनी आहे। दुआ मिल्कियत जा कागज़ ॾियण ते राज़ी थी वई आहे। सखणा मिल्कियत जा कागज़ मूंखे न खपनि, जेकॾहिं कागज़ ॾियणा अथसि न मुंहिंजे नाले मूंखे लिखी ॾे, बाक़ी न त मूंखे हिननि कागज़नि जी ज़रूरत ई न आहे। अदा जे तूं चवंदे न उहा कागर लिखी बि ॾींदी तुंहिंजे नाले, पर हुन हिकु शर्त रखियो आहे। वॾी ॻाल्हि थी करे मुड़ुस सां बि हाणे शर्त रखंदी? वाह वाह, तूं हुन मथां हरू भरू न बिगड़, शर्त अहिड़ो ॻरो बि कोन्हे। अजी भला इहो त ॿुधाए, तोखे का ख़बर आहे त हिननि जो शर्त कहिड़ो आहे? दुआ चवे थी त सदोरी खे गोराम तलाक ॾे। अदी हिन मिल्कियत जे लाइ इहो सौदो एतिरो महांगो न आहे। जेकॾहिं इहो सौदो कयो त पोइ हिन अकबर खान जी सॼी मिल्कियत गोराम खान जी हूंदी। गोराम खान जी न ॻोठ ते राज कंदमि मां। अदा पहिरियों दुआ खां मिल्कियत लिखाए वठिजां, पोइ तूं सदोरी खे तलाक ॾिजां। जेकॾहिं तूं सदोरी खे ईअं ई तलाक ॾेई छॾी न त पोइ छुरी दुआ कॾहिं बि तोखे मिल्कियत लिखी न ॾींदी। तूं जंहिं महिल बि चवीं न मां दुआ खां मिल्कियत जा कागज़ लिखाए अचां, पर अदा तूं मूंसां हिकु वाइदो कर, सदोरी खे तलाक त ॾींदे न? ॾींदोमांसि तलाक सदोरी खे, पर मौक़े जी तलाश थो ॻोल्हियां। जीअं मौक़ो मिलियो न तलाक ॾींदोमांसि, पर हिन सां ॻाल्हियूं पकियूं कजांइ। मौक़े जी तूं ॻणती ई न कर, उहा अहिड़ी ग़लतियूं रोज़ कंदी आहे। मौक़ो तोखे तलाश करे मां ॾींदसि। तूं समझे छो नथी? आख़िर तूं पंहिंजे वरियाम जे महाराणे जे कढ छो पई आहीं? ये ॿाहिरि जेकॾहिं तोखे ॾिसंदा न त मोरे छॾींदई, हिकु धक सां ई मारे छॾींदई। शुकुर कर त राति मूं तोखे ॾिठो, जेकर तुंहिंजा ॿाहिरि उथी पवनि हा न त ॿिन्ही खे मारे छॾींदा। अम्मा ग़लती थी वई, आइंदा अहिड़ी ग़लती कोन थींदी। अहिड़ियूं घणियूं ग़लतियूं कयूं अथई, ऐं घणा दफ़ा चयो थी त मां हाणे ग़लती न कंदसि न कंदसि, वरी उहे ई ग़लतियूं। अम्मा हू वरियाम ज़िद करे आयो। ठीकु आहे, ज़िद करे हू आयो न, पोइ तूं छो हुन सां मिलण वई? हू पाणे घिटीअ में बी हलियो वञे हा, तूं छो वई ॿाहिरि? भला इहा तोखे कीअं ख़बर पई त वरियाम ॿाहिरि बीठो आहे? आख़िर फोन ते ॻाल्हायो हूंदो न, हिक ॿिए खे ॿुधायो हूंदो न। अम्मा बस छॾ हाणे हिन ॻाल्हियुनि खे। तूं जेकॾहिं एॾो ई तेज़ ॻाल्हाईंदीअ न त दादली अंदरि वनवाह में वेठी आहे, ॿुधी वठंदी। अम्मा मां त तुंहिंजे भले में आहियां, छॾ हाणे हिन हरकतुनि खे। मुड़ुस तई पंहिंजो घर कर। अम्मा
जबरदस्ती करायल शादी शादी नाहे हूंदी ऐं जबरदस्ती मुड़स ॾिनल वो मुड़स नाहे हूंदो। बारानी छड कुछ अकुल का कम वट तू जो पान के मारींदी त सदोरी तो कोई मिली वेंदी। ये जेके रोज रोज ज़हर जा ढुक तो भरिया न मां साथ इन खां त बेहतर आहे हिकिड़ो दफ़ो ज़हर जो प्यालो भी जान छॾायां। यह गलत सोच पंहिंजे दिमाग का कढी छड इंतजार कर पंहिंजे महबूब जे अचण जो। ॾाढो इंतजार कयो आहे मां साथ ॾाढो इंतजार कयो आहे हाणे त हिकिड़ो पल भी इंतजार कोन थो थिए। चवे थी त हींअर जो हींअर उॾामी वञी पंहिंजे महबूब सां मिलां ऐं जेकॾहिं हू मिलण खां इनकार करे न त ही दुनिया ही छॾे हलियो वञा। मुंहिंजी दिलि चवे थी त तुंहिंजो पीर तोखे ज़रूर मिलंदो पर उन लाइ कुझु इंतजार करणो पवंदो तोखे। मां साथ हुन जे इंतजार में त मूं पंहिंजी अधु ज़िंदगी विञाए छॾी आहे। अञा केतिरो इंतजार कयां। वया मैं आशिक त पंहिंजे महबूब जे इंतजार में वार ई छा करे छॾींदा आहिनि। सारंग तुंहिंजा इहे आसरा हिन दिलि जो फ़ैसिलो मटाए नथा सघनि। मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे ऐं उहो ॾींहुं बि सोचे छॾियो आहे जेकॾहिं पहिरीं मुंहिंजे अङण ते अचनि था त ठीकु आहे न त मुंहिंजो जनाज़ो निकिरंदो। जेकॾहिं तो ईअं कयो न वरियाम त पोइ मां तोखे बुज़दिल सम्झंदुसि। ईअं सम्झंदुसि त तोखे हालात सां मोह ॾियण जी सघ ई न आहे। हा मां साध हा मुंहिंजी हिम्मत हाणे जवाब ॾेई चुकी आहे। हाणे मां वधीक इंतज़ार नथो करे सघां। मूं आख़िरी मौक़ो ॾिनो आहे महबूब खे मिलण जो। जेकॾहिं आई त ठीकु आहे न त घोरी जान जतन था। ज़ुलेहा हे ॾिस मां कंहिंखे वठी आयो। बानो बेगम तू ज़ुलेखा जे मुंहिंजे अचण ते तोखे ख़ुशी न आहे थी त तूं भले साईं खां तलाक वठी हितां वञी सघीं थी। मां तलाक छो वठां? तलाक तूं वठंदी हिन अकबर खान खां। साईं मां तव्हांखे चवां थी हींअर जो हींअर हिन खे तलाक ॾे हींअर जो हींअर घर मां कढीस। ज़ुलेखा तूं हर बार मूंखे सख़्त कदम खणण ते मजबूर पई करीं। हिन खे तलाक ॾेई ऐं हिन खे कढी छॾियो। इहा तलाक मां बानू बेगम खे छो ॾियां तोखे छो न ॾियां? छा साईं? हा मां तोखे तलाक थो ॾियां। मां तोखे तलाक थो ॾियां। मां तोखे तलाक थो ॾियां। न न न साईं न न न मूंखे तलाक न ॾे साईं। मूंखे अदा तकड़ में सदोरी के तलाक न ॾिजां। अधी सदोरी के मां तलाक पोइ ॾींदसि। पहिरियों मां दुआरी जेका मिल्कियत पंहिंजे नाले ते कराए वठां न। इहा छोरी दुआ तोखे ॾटो थी ॾे। मूंखे नथो लॻे त इहा पंहिंजी मिल्कियत तोखे लिखी ॾींदी। अधी जेकॾहिं चयो थी न ज़रूर लिखी ॾींदी मूंखे पक्का। जेसी मिल्कियत उहा नथी लिखी ॾे न तेसी ताईं हुनजे मथे ते हथ फेराइणो पवंदो। मां बि ईअं ई थो चवां जेसि ताईं मिल्कियत असांजे नाले ते नथी थिए दुआ जेको बि चए थी न हुनजो चयो असांखे मञणो पवंदो। पोइ असांजी मर्ज़ी आहे जीअं दिलि चवे तीअं कंदासीं। अदा मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजां तकड़ में अची सदोरी खे तलाक न ॾिजां त ही सुल्तान वारा अची गिची में पइजी वेंदा। सदोरी खे तलाक उन वक़्तु ॾींदी जेसि ताईं मूंखे को पक्को सबूत नथो मिले न तेसि ताईं न। पोइ त सुल्तान वारा बि मूंखे कुझु नथा करे सघनि। आख़िर सदोरी जे बारे में तूं छा सोचियो आहे गुराम? सदोरी वरियाम सां मिलण खां मुड़े ई कोन थी। हाणे ॿ टे अहिड़ा पक्का सबूत मिलिया न शायदि वठी सुल्तान वारनि ॾे वेंदमि त बाबा तव्हांजी भेण ईअं अथव तलाक ॾियण में देरि रखंदोमांसि ऐं चवंदोमांसि वरियाम खे मारिया या सदोरी खे तलाक ॾियां। हा ईअं सही आहे। कम पक्को कजां अदा। तूं अधी दिलि जाए कर कम असल अहिड़ो कंदुसि जो सुल्तान वारा मुंहिंजे ॾींहुं पुछी कोन सघंदा। सोच चाचा सोच अॼु राति सुल्तान वारा महफ़िल कराइनि था ऐं असर गुल्लू दादली सां लाऊ लहंदो पोइ पंहिंजा हथ पेर कपजी वेंदा पोइ छा कंदासीं? इहो ई त सोचां पियो त अॼु आख़िरी राति आहे। अॼु राति दादलीअ खे तव्हां वठी असांखे निकिरणो पवंदो। बाबा असांखे निकिरण जो जॾहिं वाजी कोन मिलंदो पोइ कीअं निकिरंदासीं? मां इहो ई सोचां पियो त अॼु राति असां नछे वारियूं गोरियूं चांहि में विझी सभिनी खे पीआरियूं। पोइ इहे सभु नछे में धुत हूंदा
असां दादली खे वठी निकिता हलिया वेंदासीं। ओ चाचा, ओ मिठा चाचा, सोचो ॾाढो भलो थी, पर इहा नशे वारी चांहि उन्हनि खे पीआरी थो केरु? अरे तू पीआरी दे ॿियो केरु पीआरी न? वाह रे चाचा वाह, मुझे माराइण जो पक्को प्रोग्राम करे छॾियो थी छा? इहो त ॿुधाए, कफन बि वरितो थी या बेकफनियो दफनाईंदे? सौट छो तोखे अदी सां शादी ना करणी जा? सौट जिंदा हूंदुसि त शादी कंदुसि न, मोहन बि करे शादी कई आहे छा? अरे निभागा कुछ भी कोन थींदो, कुछ भी कोन थींदो। हुन लिखे की खबर पवंदी त तू न छे वारी टिकियूं जीअं चाहे पीआरी आहे। पर हू त इहो सोचीदा न त अॼु टिड्डू असांजे वतो कीअं महिरबान थियो आहे त वते तो चांहियूं पीआईंदो। हेरे ॻाल्हि त ॿुध, टिंडर खान टिंटू माण्हू भला अॻे कथी न कंदा आहिनि छा? हाणे बाबा ॻाल्हि ॿुध, महफ़िल में जहिड़ी महिल सुल्तान तोखे चवे त टिंडर हिन खे चांहि त पीआर, त तूं हा करे डुकंदो वञ हुनखे चांहि पीआरजे। बसि जीअं तोखे घर ॾों चांहि तयारु करे ॾियनि न, तूं खणी अचे ॿाहिरि, उन में न छे वारियूं टिकियूं विझी मिलाए मिलाए सुल्तान वारनि खे पीआरजे। बसि ॻाल्हि ख़तम। चई थो त कोशिश कंदुसि, पर इहे निंड वारी गोरियूं किथे? समूरो कमु मां पको करे छॾियो आहे, तूं रुगो राति जो इंतज़ारु कर। तोखे ख़बर नाहे त निज़ाम नागो आहे नागो, जेके कखे तंहिंखे मौत चखे। काॾे अम्मा? काॾे न अम्मा, हिते ई आ। घर जो सॼो कमकार ईअं पियो आहे, उहो लाहे पोइ वञी फोन ते ॻाल्हाइजांइ सॼो ॾींहुं। अम्मा 2 मिंट अचां थी, कयां थी पोइ घर जो कमकार। हेलो जी वरिया ॻाल्हि कर। जेकॾहिं तूं सुभाणे न आई त पोइ मुंहिंजो जनाज़ो निकिरंदो ई। छा? वरिया मां सदोरी, हेलो हेलो सदोरी, सदोरी सदोरी नंबर बंद करे छॾियो। तो असांजी इज्जत खे एॾो लॼायो आहे, एतिरो लॼायो आहे जो असां सॼे ॻोठ में कंठ खणी घुमण जे लॻायो आया। अञा बि नथी मुड़ी, अञा ताईं पंहिंजे आशिक सां कचारियूं कंदी रहे थी। वो त तुंहिंजी शादी इन करे कराई त तूं मुड़ी वेंदी। पतो अदा मां बस अञा बि तूं पंहिंजी सफ़ाई में ॻाल्हाइण चाही थी। जेको मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे, कननि सां ॿुधो, छा इहो सभु कूड़ आहे? तोखे आख़िरी चक्कर माफ़ी ॾियां थो, हाणे तोखे माफ़ी न मिलंदी। आ